नाज़रीन, गंबट में शागिर्दनि खे हुनरी फ़नी तालीम ऐं सिख्या ॾींदड़ इदारे सचल टेक्निकल इंस्टीट्यूट पारां सिंध टेक्निकल बोर्ड तरफ़ां DAE जे 3 सालनि जो डिप्लोमा कोर्स ऐं इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी जो कोर्स पूरो थियण ते शागिर्दनि जे मान में अलविदाई तक़रीब मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। गंबट में शागिर्दनि खे हुनरी तालीम ऐं सिख्या ॾींदड़ बहितरीन इदारे सचल टेक्निकल इंस्टीट्यूट गंबट पारां सिंध टेक्निकल बोर्ड तरफ़ां DAE 3 सालनि जो डिप्लोमा सिविल ऐं इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी जो कोर्स पूरो थियण ते शागिर्दनि जे मान में अलविदाई तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि खे सर्टिफिकेट पिण ॾिना विया। तक़रीब खे ख़िताब कंदे असिस्टेंट प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शेख, सहाफ़ी मोहम्मद रमज़ान खोड़ो, इदारे जे प्रिंसिपल गुलाम कादिर शेख ऐं ॿियनि शागिर्दनि चयो त हीउ दौर टेक्निकल एजुकेशन जो आहे। नौजवाननि खे घुर्जे त टेक्निकल कोर्सिस करे मुख़्तलिफ़ शोबनि में नौकरियूं हासिल करे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कनि। ये मेरे लिए एक बहुत अच्छा अपॉर्चुनिटी है, इसकी वजह से काफ़ी हॉराइज़न खुले हैं मेरे लिए। तो मैं आप सबको कहूँगा कि आप आएँ, ये कोर्स करें 3 साल का, और ये काफ़ी बेनिफिशियल है आपके लिए। असांजी डिग्री मिली आहे, बेहतरीन महसूस कयूं था। ऐं असां सिंध वासियुनि खे काफ़ी सारा जेके नौजवान उन्हनि खे सलाह ॾियूं था त सिविल इंजीनियरिंग कनि, सिविल नथा कनि त इलेक्ट्रिकल कनि, का डिग्री हासिल कनि। घर वेठे त ईअं कुझु ई कान थींदो आहे। असां हिकु सिविल इंजीनियरिंग में पंहिंजी डिग्री कंप्लीट कई आहे, जो ख़ैर सां असां 3rd ईयर कंप्लीट करे विया आहियूं। ऐं असां सिंधियुनि वासियुनि ॿाहिरनि खे इहो ई असां पैगाम ॾींदासीं त बराए महिरबानी करे डिप्लोमा कयो। ज़रूरी न आहे सिविल में इलेक्ट्रिकल मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, ज़रूरी न आहे त को गवर्नमेंट जॉब मिले। अॼुकल्ह गवर्नमेंट जॉब मिलणु बि इम्पॉसिबल आहे, छो जो ग़रीब माण्हुनि जी पहुच एतिरी न आहे जो हू गवर्नमेंट जॉब हासिल कनि। अगर सिविल में करे इलेक्ट्रिकल में डिप्लोमा करे तो उन सुठियूं अपॉर्चुनिटीज़ फायरन में ऐं जेको आहे सो प्राइवेट सेक्टर्स में भी अपॉर्चुनिटियूं आहिनि। तो सो मां पंहिंजे ॿाहिरनि खे इहो ई रिक्वेस्ट कंदुमि त डिप्लोमा कयो, पंहिंजे फ्यूचर खे संवारियो। सही अलहमदिल्ला, ये असांजी 7वीं बैच आहे जंहिं DAE डिप्लोमा एसोसिएट इंजीनियर सिविल ऐं इलेक्ट्रिकल में कंप्लीट कई आहे। ऐं अलहमदिल्ला हीअ असांखे प्राउडली मूंखे चवण में एब न थींदो त हीअ असांजे दोस्त 50 ॼणा सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ हुया। ऐं उमेद आहे त इंशाअल्लाह ताला हीअ सिविल इंजीनियरिंग ऐं इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग जा शागिर्द सॼे सिंध में ऐं पाकिस्तान में वञी पंहिंजे डिग्री जे बुनियाद ते ख़िदमत कंदा। ऐं ॿी ॻाल्हि त हूअं बि हीअ असांजी जेका आहे टेक्निकल एजुकेशन डिपेंड करे थी वोकेशनल ऐं स्किल्स लेवल ते। ऐं आम रवाज जी डिग्रियूं हूंदियूं आहिनि, मास्टर थियल हूंदियूं आहिनि, पर वीचारा शागिर्द फाइल खणी घुमंदा वठंदा आहिनि वॾेरनि जे लाइ, भोतारनि जे कॾहिं MP MNA जे लेवल ते। पर असांजा ही शागिर्द जेके आहिनि अलहमदिल्ला पहिरियां जा पंहिंजे हुनर ऐं पंहिंजे स्किल्स जे लेवल ते पाण खे अचीव कराईंदा ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजे वालिदीन सां गॾु पंहिंजे सूबे ऐं पंहिंजे पाकिस्तान जी ख़िदमत कंदा। जी त नाज़रीन, तव्हां ॾिठो त सचल टेक्निकल इंस्टीट्यूट में सिंध टेक्निकल बोर्ड पारां 3 सालनि जो सिविल ऐं इलेक्ट्रिकल जो कोर्स कंप्लीट थियण ते अॼु जेको आहे पासिंग आउट जे हवाले सां हिते जेके शागिर्द हुया उन्हनि में सर्टिफिकेट ऐं ॿी जेके सनतूं हुयूं उहे पिणु जेको आहे ॾिनी वियूं। हिते मौजूदु जेके शागिर्द हुया उन्हनि जो चवणु हुयो त नौजवाननि खे घुरिजे त मुख़्तलिफ़ टेक्निकल शोबनि में हू पंहिंजा कोर्सिस करे पंहिंजी ज़िंदगी खे बहितरीन नमूने गुज़ारे सघनि था ऐं सुठे तरीक़े सां हू पंहिंजियूं जेके नौकरियूं आहिनि उहे पिणु हासिल करे सघनि था। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबट।